वफ़ाक़ी काबीना हज पॉलिसी 2025 जी मंज़ूरी ॾेई छॾी। हज पॉलिसी तहत 1,79,210 पाकिस्तानी हज जी सआदत हासिल करे सघंदा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त व्याज जी शरह में घटिताईअ सां कर्ज़नि जो भार घटिबो ऐं तरक़ीअ जी रफ़्तार तेज़ थींदी। मईशियत बहितर रुख में वधी रही आहे। व्याज जी शरह घटि थियण सां सनअत ऐं ॿियनि शोबनि खे फ़ाइदो थींदो। वफ़ाक़ी काबीना हज पॉलिसी 2025 जी मंज़ूरी ॾेई छॾी। हज पॉलिसी तहत 1,79,210 पाकिस्तान हज जी सआदत हासिल करे सघंदा। नए हज पॉलिसी में हुकूमत ऐं निजी प्रोग्राम जी कोटा 50-50% मुक़रर कई वई आहे। वफ़ाक़ी काबीना जे इजलास खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त व्याज जी शरह में घटिताईअ सां कर्ज़नि जो भार घटिबो ऐं तरक़ी जी रफ़्तार तेज़ थींदी। मईशियत बहितर रुख में वधी रही आहे। व्याज जी शरह घटि थियण सां सनअत ऐं ॿियनि शोबनि खे फ़ाइदो थींदो। वज़ीर आज़म चयो त हुकूमती वफ़द सऊदी अरब वञी चुको आहे। सऊदी सां बिज़नेस टू बिज़नेस मुआहिदनि ते अॻभराई थी रही आहे। तवानाई बाबति जल्द सुठी ख़बर ॾींदासीं।